नाज़रीन, खैरपुर नाथन शाह में एहसास पब्लिकेशन पारां बर्क शायर वफ़ा नाथन शाही ऐं फयाज़ बलोची याद में किताबी मेलो लगायो वियो। खैरपुर नाथन शाह मां रिपोर्ट कयो आहे शेर गारही। इमाम इनकलाब फिरांसी ॾाहे जो कौल आहे त किताबी क़ौमुनि ते हुक्मरानी कंदा आहिनि ऐं किताबी ऊंदह में बुॾल समाज लाइ रोशनी जो किरणो साबित थींदा आहिनि। साल 2022 जी ॿोॾि खैरपुर नाथन शाह तालके जूं रौनकूं तबाह करे माण्हुनि जूं मुर्कूं खसे वरितियूं हुयूं। अहिड़े माहौल में शहरनि जे चेहरे ते तारीख़ी मुर्क सजाइण लाइ हर साल जीअं हिन साल बि सिटी प्रेस क्लब जे सत पारां खैरपुर नाथन शाह जे बर्ख लेखकनि फयाज़ बलोच ऐं वफ़ा नाथन शाही जी यादि सां एहसास पब्लिकेशन पारां 2 ॾींहंनि वारो किताबी मेलो लगायो वियो, जिते वापारी इतिहाद जे सदर एजाज सुमरो, इमरान हसन गाढ़ी, असलम शेख, दीदार मशहूरी ऐं एहसान आकाश जी अॻवानी में किताबी मेले जो इफ्तिताह कयो वियो। उन मौके ते शहरनि सुजान धुरियुनि आवाज़ टीवी सां पंहिंजा वीचार कुछ हिन रीत वढिया। सिटी प्रेस क्लब खैरपुर नाथन शाह तरफां हर साल जीअं हिन साल बि किताबी मेलो लगायो वियो आहे वफ़ा नाथन शाही जी यादि में, साईं फयाज़ बलोच जी यादि में, जंहिंमें खैरपुर नाथन शाह नौजवाननि ऐं शहरनि खे गुज़ारिश थी करे अचो ही किताबी मेलो विज़िट कयो ऐं किताब ख़रीद कयो। किताब हिकु बहितरीन दोस्त आहे। किताब हिकिड़ो असासो आहिनि ऐं नौजवान सां जेको आहे सो उहे मुताइलो कनि ऐं जेकॾहिं दुनिया जी तरक़ी ऐं कामयाबियुनि खे ॾिसंदासीं त उहे उन जूं कामयाबियुनि में जेको आहे सो किताबनि जो वॾो हथु आहे। असां हिन दफ़े खैरपुर नाथन शाह में गज़ल जे बादशाह शाइर साईं वफ़ा नाथन शाही ऐं ताज़ो विछड़ी वियल साईं फयाज़ बलोच जी यादि में असां बरोज़ा किताबी मेलो हिते सिटी प्रेस क्लब दोस्तनि जे ताउन सां हिते लॻायो आहे। ऐं मुंहिंजे पोयां तव्हां मंज़र ॾिसी रहिया आहियो त जेका आहे त नौजवाननि जेके शागिर्द जेके हिते असांजे स्टॉल ते मौजूदु आहिनि ऐं जेके शऊर रखंदड़ साञेवनि शागिर्द उस्ताद सभई असांजे स्टॉल ते मौजूदु आहिनि। भरपूर मोट आहे ऐं इहो चाह ॾिसी करे असांखे बि इलाही ख़ुशी थी रही आहे। खैरपुर नाथन शाह में सिटी प्रेस वारनि खे जस आहे जन ही किताबी मेलो मचायो आहे। यकीनन इन किताबनि जे अचण जे करे असांजे नौजवाननि में हिकु किताब पढ़ण जो हिकिड़ो सुठो हिकिड़ो मैसेज वेंदो ऐं हू किताब सुठा पढ़ंदा। यकीनन उनजे ज़हनी सलाहियतनि में अवसर थींदी ऐं असांखे ख़ुशी आहे त दोस्तनि अहिड़ो मेलो मचायो आहे ऐं हीअ तक़रीबन 6 महीने लॻणु खपंदो आहे, पर पोइ बि दोस्तनि खे जस आहे। असां हिन मां घणे में घणो हर उमिरि वारा दोस्त नंढा वॾा सभिनी खे अचणु खपे। इंशाअल्लाह सभु दोस्त ईंदा ऐं असां बि सुभाणे पंहिंजे स्कूल जे ॿारनि खे बि वठी ईंदासीं ऐं फीमेल मेल सभिनी खे इंशाअल्लाह हिन में शरीक कराईंदासीं। नंढा ॿार बि हिन में भरपूर फ़ाइदो वठंदा इंशाअल्लाह। हिननि जो चवणु हुयो त अहिड़नि किताबी मेलनि लॻाइण सां नौजवाननि में शऊर ईंदो ऐं सुजागी पैदा थींदी। किताब क़ौमुनि जो सरमायो हूंदा आहिनि जिन जे पढ़ण सां घणो कुझु सिखण लाइ मिली वेंदो आहे। कैमरामैन हमीद गोज़ाई सां गॾु शेर गाढ़ी, आवाज़ टीवी न्यूज़, खैरपुर नाथन शाह।